जी सर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इरशाद अली तुन्यो, डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट पेटेलफ लाड़कानो। सर ही जो ताज़ो मैटर थियो है शाह मोहम्मद स्कूल जो ही तमाम हिकिड़ो क़दीमी स्कूल है, तमाम पुरानो स्कूल है। हिन स्कूल में ही जो नओ इशू पैदा थियो है, ही जेका बिल्डिंग है ही पुराने दौर में मां पारे मां जांच कई आहे, ॿुधाइनि था त स्कूल जो चौकीदार हिते रहंदो हुयो। अॻिते हली औकाफ़ खाते खां कंहिं ख़रीद कयो। बहरहाल हाणे ताज़ो जेको मैटर थियो आहे ही घर नाहे, ही मार्केट ठही वियो आहे। असांजे हुन शाह मोहम्मद स्कूल जी मेन गेट खां वठी तव्हां ॾिसो त हेॾां टोटल जो मार्केट आहे। असांजे स्कूल जी दीवार सां संदुल लॻा पिया आहिनि, हुननि जो सामान टंगियो पियो आहे। ही जेको शेख ॿुधाइनि था अब्दुल ख़ालिक, जेको पाण खे प्रोटोकॉल ऑफिसर थो सॾाए, हिकिड़ो सरकारी मुलाज़िम थी करे सरकारी इदारे ते कब्ज़ो थो करे, इन 10 मुहर्रम जो मौक़ो फ़ाइदो वठी हुन हीअ हेॾा गेट हणाई आहे। असल में हुननि जो जेको मेन इशू आहे, मेन मक़सदु आहे, उहो इहो आहे त हीअ जेका गली आहे हिन वक़्तु पोयां हेॾा हाई फाई मार्केट थी वियो आहे। हुननि जो मक़सदु इहो आहे त हीअ असां अॻिते हली इहे वॉशरूम जेके आहिनि इहे ठाराए इन्हनि खे असां दुकानु कयूं। हुननि जो टारगेट इहो आहे त 2-2.5 करोड़नि जो इहो असांजो दुकानु ठहंदो। उन जे हेॾे ही बिल्डिंग जेकॾहिं तव्हां उहो परी बिल्डिंग ॾिसंदव, उन बिल्डिंग सां जेकॾहिं तव्हां निशान खणो त ही बिल्डिंग टोटल जो टोटल असांजे स्कूल हिन शाह मोहम्मद सिंधी जी प्रॉपर्टी महसूस थी थिए। ऐं आहे पुराणा माण्हू ॿुधाइनि था त बिल्कुलु ही स्कूल जी एरिया हुई, हिन में चौकीदार रहंदो हुयो। हिन जेको हे दरवाज़ो हयो आहे इहो हिन जो दुकानु आहे, घर नाहे त चऊं त हुनजो घर आहे। उहो घर जे लाइ ही हुनजो दुकानु आहे। परियां हिन जो मेन घिटी जेका परियां आहे उनजो दरवाज़ो आहे दुकान जो। हिन पासे ना हुन जेको पंहिंजी दरवाज़ो बीहारियो आहे, उन मक़सदु आहे त ही जेका घिटी आहे साम्हूं असांजा ही वॉशरूम आहिनि, इहे 2010 में रिपेयर थिया आहिनि, नए सिरे ठहिया आहिनि, पर ही तमामु पुराणा ठहियल हुया। जॾहिं 2010 में ठहिया त वरी असां हिन तरफ़ खां वॉशरूम ठारायासीं अॻियां, त हीअ असां फीमेल जे हवाले कया आहिनि। हेॾां हे असांजो फीमेल जो स्टाफ रूम आहे, हे उन्हनि जो वॉशरूम आहे। हू पोयां असांजी 5 ऐं 4 क्लास जूं नियाणियूं आहिनि, इहे वॉशरूम असां उन्हनि जे हवाले कयासीं। तॾहिं हिन साइड खे असां सेपरेट करे छॾियो आहे त उन माण्हूअ जेको दर हयो आहे इहो गैर क़ानूनी ऐं गैर इख़लाक़ी आहे। असां लाड़कानो DC साहब, लाड़कानो कमिश्नर साहब, पंहिंजी एजुकेशन इंतिज़ामिया, असां एजुकेशन मिनिस्टर सरदार शाह साहब ऐं ज़ाहिद अली सेक्रेटरी साहब खे, हितां जे मेयर साहब खे या हितां जो जेको इंक्रोचमेंट ऑफिसर आहे, हिननि सभिनी खे अपील था कयूं त महिरबानी करे हिन जो जेको कब्ज़ो आहे न रुगो कब्ज़ो ख़तमु करायो, हीउ दरवाज़ो बंदि कयो, पर हिन माण्हूअ खे हिकिड़े क़ानूनी कटहरे में बीहारे हिन खे सज़ा ॾियो त जीअं ॿीहर आईंदा जे लाइ वरी कोई अहिड़ो माण्हू हिननि इदारनि ते कब्ज़े करण जी कोशिशि न करे। असांजो इहो मुतालबो आहे पेटीएल जे प्लेटफॉर्म तां त हिन माण्हूअ खे मंतकी अंजाम ताईं पहुचायो। दरवाज़ो त बंदि थींदो ई थींदो, पर हिन माण्हूअ खे सज़ा ॾिनी वञे, हिन खे क़ानूनी कटहरे में खड़ो कयो।